लाहौर का जिते पंजाब असेंबली में वापसी ते घरू वज़ीर राणा सनाउल्ला जी गाड़ी ते जूतो उछलाए पियो। अहम ख़बर अवां शेयर कयूं पिया। लाहौर का पंजाब असेंबली में वापसी ते घरू वज़ीर राणा सनाउल्ला जी गाड़ी ते जूतो उछलाए वियो। अणॼातल शख़्स पारां उछलाए जूतो वफ़ाक़ी घरू वज़ीर जी गाड़ी जी विंड स्क्रीन ते लॻो। अहम ख़बर अवां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला पंहिंजी गाड़ी में फ्रंट सीट ते वेठो हो। पंजाब असेंबली खां वापसी ते घरू वज़ीर राणा सनाउल्ला जी गाड़ी ते जूतो उछलाए वियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। अणॼातल शख़्स पारां उछलायल जूतो वफ़ाक़ी घरू वज़ीर जी गाड़ी जी विंड स्क्रीन ते लॻो। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर ख़ुदा बख़्श हुजण। जी ख़ुदा बख़्श, छा तफ़सील आहिनि? जी, अॼु पंजाब असेंबली जे इजलास ख़त्म थियण खां पोइ जॾहिं वफ़ाक़ी वज़ीर दाख़िला राणा सनाउल्ला असेंबली अहाते खां ॿाहिरि निकितो त हुनजी गाॾीअ ते जूतो उछलायो वियो। बदबज़ माहौल पैदा थी वियो जॾहिं त उहो जूतो जे राणा सनाउल्ला जी गाॾीअ जे विंड स्क्रीन ते अचे लॻो ऐं उन वक़्तु वफ़ाक़ी वज़ीर दाख़िला गाॾीअ में मौजूदु हुयो। जेॾी महिल मालूम कयो वियो त ख़बर पई त जेको जूतो आहे उहो मुबीना तौर ते PTI जो रुकन पंजाब असेंबली आहे राशिद हफ़ीज़ उन जे ड्राइवर तरफ़ां उहो उछलायो वियो हो, जंहिंखे उन वक़्तु सिक्योरिटी एहलकारनि जेको आहे सो गिरफ़्तार करे असेंबलीअ जे अंदरि जेको आहे सो असेंबली सिक्योरिटीअ जे हवाले कयो वियो ऐं जेको आहे सो कशीदगी वारो माहौल पैदा थी वियो। भई ॿिए पासे जेको आहे हिकु पासे PTI, ॿिए पासे जेको आहे सो नून लीग जे मेंबरनि तरफ़ां जेको आहे सो कशीदगी वारो माहौल पैदा थी वियो आहे जूते उछलाइण खां पोइ। जूतो जॾहिं त नून लीग जे उहिदेदारनि जो चवणु आहे त PTI तरफ़ां एतमाद जे वोट ते वोट पूरा न हुजण जे करे हाणे PTI वारा जेको आहे सो किरियल हरकतुनि ते लही आया आहिनि ऐं अहिड़ियूं हरकतूं करे रहिया आहिनि। जॾहिं त PTI जो इहो मौक़िफ़ हो त इहो हुननि जे तरफ़ां अहिड़े को बि अमल न आहे, इहो कंहिं बि शख़्स जो ज़ाती अमल आहे जेको हुन गुस्से जे बुनियाद ते जेको आहे सो इहो जूतो उछलायो आहे। जी, वॾी महिरबानी। नाज़रीन, लाहौर खां ख़ुदा बख़्श हुजण तफ़सील ॾिना आहिनि।